भेजा मेरी भेजा मेरी। बाबा बाबा छा थियो? गिटीअ में छा जो गोड़ आहे? बाबा असांजे छोरनि वरी रूंडे जे छोरनि सां फजरी कई आहे। हाणे इहो रूंडो अची असांजे आगुर ते ढोल वॼाईंदो, इन सां मुंहुं हाणे केरु ॾींदो? जिन जहिड़ो कयो आहे मुंहुं बि उहे ॾींदा। बाबा जेकॾहिं रुंडो आयो न रड़ियूं करे सॼो ॻोठ गॾु कंदो ऐं चवंदो असां सां नाहक थी वियो। अम्मा इहा ॻाल्हि तूं मूं सां न कर, पंहिंजे भाउरनि सां कर। वञी उन्हनि खे सम्झा, जहिड़नि झटनि खां पासो कनि। खणी इहो जहिड़ो असांजे छोकिरनि ई कयो हूंदो, पर इहा बछ जेका आहे न इन जाबिर जी हूंदई। इन्ही जाबर जो त सिर मथां हथ अथनि, न त असांजे छोरनि में एतिरी हिमत न आहे जंहिंखे असां कोसनि। जॾहिं इहे असांजा छोरा टंगूं भुञी रहिया अची घर में वेहंदा न, तॾहिं इहा ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में ईंदी। अम्मा अम्मा ख़ैर घुर अम्मा। मां केतिरो बि ख़ैरु घुरां, जेकॾहिं छोरा असांजो कोठे तां टपो ॾींदा टंगूं त भॼंदनि न। हिन वक़्तु चाकर खान जो रुख हुनजी पंहिंजी नौकरियाणी जे घर जे तरफ़ आहे। ऐं सोट ॿुध, मूंखे पूरी पूरी पक आहे त चाकर खान हसीना बेगम ऐं रूंडे खे बि कोन बख़्शींदो, पर उहो पंहिंजी घर जी नौकरियाणी खे बि बख़्श कोन कंदो। बाक़ी रूंडो ऐं हसीना बेगम चाकर खान खे बट सट ॾाढा ॾियण जी कोशिशि कंदा, पर सोट इहा नौकरियाणी वॾी खोफ में अथई। मूंखे डपु थी पियो आहे त किथे पकी न वेही रहे। सोट जाबिर, जेकॾहिं इहा माई वात खोले थी न, पोइ तो सम्झी छॾिजांइ सभु जा सभु मुसीबत में पहुची वेंदासीं। मां चवां थो इन जे करे अॼु ई राति पंहिंजे छोरे सां गॾु हुनखे अगवा करे छॾी, जेके खे ख़बर ई न पवे। सोटनि माई खे अगवा करण खां पोइ छा चाकर खान जो शक अञा वधीक न थी पवंदो? हसीना बेगम पहिरीं चाकर खान जे कन में इहा ॻाल्हि वेहारे छॾी आहे त हूअ बीमार आहे, कमु करण जहिड़ी न आहे, ऐं हूअ कुझु वक़्त लाइ मोकल वठी हली वई आहे त पंहिंजे माइटनि ॾे वञी साह पटिया। सोट पोइ बि चाकर खान इन सोच ते मजबूर थी पवंदो। इहा माई हिकु राति में काॾे वई? इहो अचानक हादिसो न लॻे ऐं चाकर खान जो असांजे मथां शक बि न थिए। मां ॿियो कुझु सोचियो आहे। ॿियो कुझु सोचियो अथई? पर छा सोचियो अथई सोट? मां चवां थो अॼु राति तूं चाची खे मञाए वठ, बंगले ते वञे ऐं कमकार करे। ऐं इहा चाकर खान खे ॻाल्हि ॿुधाए त माई गुलनार मूंखे मिंथ कई आहे त जेतर मां बीमार आहे मुंहिंजे तरफ़ां हली ॿ टे ॾींहं कमकार कर, ऐं हूअ कुझु वक़्त लाइ पंहिंजे माइटनि लाइ निकिरी वञे। न सोट न, अम्मा मुंहिंजे चवण ते कॾहिं बि बंगले में कमु वञी कान कंदई। चाकर खान खे राज़ी करण लाइ इहो आख़िरी हल आहे जे चाची उन तरफ़ वञे। वॾो कमीणो इंसान आहे साईं, अहिड़ो जाबर जहिड़ो कमीणो सतनि ॻोठनि में बि कोन मिलंदो। ख़बर अथव छा थो करे? करे ईअं थो त हिकिड़े तरफ़ मूंसां हथ मिलाइण जे लाइ मुंहिंजे जूते थिए थो पियो नक रगे, वरी ॿिए तरफ़ ख़बर अथव छा थो करे? ॿिए तरफ़ वरी जेके टूट छोरा अथसि न, वरी तव्हांजे पुठियां वेठो थो बचे। या फज़ीलत आहे? बाबा थोरो सोच त सही, जिन कमीने जी तूं इज़त तो करी उहे हथ ॾियण जे लाइक़ बि आहिनि या न? हा पुट तूं सही तो चईं, इहे जाबिर वारा इज़त जे लाइक़ ई कोन्हनि। जंहिंसां रूंडे जोड़ो बा वक़ार बा गैरत इज़त वारो माण्हू वञी उन सां हथ मिलाए, इहे थी नथो सघे पुट। अड़े छोरा थियो चुल्ह में जेकॾहिं न परंदड़ का बुंदी हुजे, उहा त खणीअ त ॾियांसि वत में सड़ियांसि काकड़ो ॼाड़ी पे थी हणे सवेर लाकू मीटर ई फेराए छॾियो अथई। ओ बाबा तूं अम्मा जी ॻाल्हियुनि ते कनी न ॾे। अड़े छोरा, माणे मुंहिंजे वात में हथ विझी मुंहिंजे काकड़े खे क्रॉस करे वञी थी आंध्रनि में हथ विझे ऐं मुंहिंजो सॼो बुत पे थो लुॾे, ऐं तूं सोचे त इन ॻाल्हि खे कन न ॾे। माऊ पुट बाबा मां त चवां थो घरों उथी हली ॿाहिरि था वियूं,
के सुकून सां वेही त ॻाल्हियूं कयूं को कचरियूं को हाल वाकियूं त छा करिणो आहे छा न। अरे बाबा सुकून हुयो ख़बर थी छो इहो चहिरो आहे चाकर ख़ान इन चाकर ख़ान नियापो कयो आहे त तव्हां सभिनी खे उपतो तगे तव्हां खां पुछा गा छा करणी आहे ऐं तूं वेठो त सही त सुकून जूं ॻाल्हियूं करी। मूं त तोखे पहिरीं चयो तुंहिंजी जेका ॾाइण भेण ॾाइण हितां ते लंगो रंगो उप तो टंगराईंदी पर तूं मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। अरे तू थरा इन माणे जाहे हवाई फेर ख़त्म थींदा ई कोन छोरी माना तो ॿाहिरि या सलेमानी चांहि काढ़े ॿाहिरि मोकिल जी। बाबा ॿाहिरि त असांजो ताका आहे ई न पोइ चांहि किथे मोकिलियां। अरे वो ताके के खंड जे तेरे में वैसे तो घेर वारो कट्टा है ना उन्हें जे मथां था वियो उते काढ़े मोकिल जल्दी कर। अरे अचे थोड़ा अजा अरे वो कटरन जे लाइक चाहे भले कटर जी ठाहे पी ले। अरे लपवा न थे रूडा तो जी बूथ में अरे हेड़ी कुआर बोले तू घोट थियण तो चाहे अरे ने घोट थियण का त मां के किन्ने पाड़ी जी दुबे में बुढ़ी मरा हा। अरे बाबा हथ तो ॿुधाए छॾ कावड़ खे उहो बि सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तुंहिंजी घर में केतिरी इज़त आहे। हाणे हल ओ बाबा हर ॻाल्हियुनि खे छॾ तोखे त ख़बर आहे न तो अम्मा जो ॻाल्हाइण अहिड़ो आहे। हाणे हल अरे लफ़्ज़ न आहिनि ही ॿोल न आहिनि किनालियूं बंदूकूं सीने में पेठी हाणे। अरे अचु तूं छॾ तूं नालिन खे हलो सॼी उमिरि पहिरियों वई हाणे वरी दुला। साईं जाबिर तोखां ॻोठ छॾे रहियो तोखां तुंहिंजी कमदारी खसराई अञा बि तुंहिंजी पचर नथो छॾे आख़िर इहो मुंहुं चाहे छा थो। सुणा हद खां वधीक लालच माण्हू खे माराए विझंदी आहे। जाबिर खे जेको कुझु ख़ुदा जे तरफ़ां मिलियो उन ते अलाह जो शुक्र त कयईं कोन ऐं अञा वधीक लालच में पइजी वियो। हाणे तूं वेही ॾिसजांइ त इहा ई लालच जाबिर जे ॻिचीअ जो फाहो बणंदी। इन निभागे खे फाहो पवे या ॻिची बि न पवे उन सां त असांजो को बि मक़सदु न आहे। असां त इहा ई दुआ था घुरूं त घटि में घटि हिते त असांखे सुकून सां रहण ॾे। सुणा साईं जेकॾहिं तोखे पंहिंजे रब ते भरोसो आहे न त पंहिंजे दिलि मां पहिरियां इहो ख़ौफ़ ख़तमु कर छो त रब वॾो करीम आहे। उहो कॾहिं बि बेगुनाहनि सां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदो आहे न कोई का उन्हनि खे सज़ा थियणु ॾींदो आहे। चाकर खान हितां वियो आहे वरी इहे जाबर निभागो ने कन भरींदो। तूं ईअं सम्झ त मां हींअर अधु जंग खटी चुको आहियां छो त पाण खे बचाइण लाइ जाबर वारा हाणे मूं ते हणंदा कूड़ा इल्ज़ाम ऐं पाण खे बेड़ो ई साबित कंदा छो त हींअर इहे सभई चाकर खान जे शक जे दाइरे में आहिनि ऐं चकर खान जे शक जे दाइरे खां पाण खे बचाइण हिननि जे लाइ हाणे मुहाल आहे। जीजी जीजी पुट उहा त सिज हूंदे ई न पंहिंजे घर हली वई। जेकॾहिं तव्हां का ॻाल्हि पुछणु चाहियो था त मूंखां पुछी सघो था। ना मसइल बसि मां तव्हां खां इहो पुछणु थो चाहियां त जॾहिं खां वठी तव्हांजी बाबा साईं सां शादी थी तॾहिं खां वठी असां हिते 2 या 3 चकर आया आहियूं। हिन जे विच वारो जेको वक़्तु आहे उहो सॼो अरसो बाबा साईं सां तव्हां गॾु हुयो। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त एतिरे अरसे जे दौरान कॾहिं कंहिं बि ॻाल्हि ते तव्हांजे या बाबा साईं जे विच में का अणबण थी आहे कंहिं ॻाल्हि तां कंहिं रीज़न तां? न न पुट वॾे साईंअ जी तबियत खां त तव्हां वाक़िफ़ हुयो न। हू त नेक इंसान कॾहिं कंहिं दुश्मन सां बि इख़्तिलाफ़ कोन रखिया। मां त हुनजी शरीक हयात आहियां। भला हू नेक इंसान मूंसां छो के इख़्तिलाफ़ात रखंदो? अमा साईं असांजे मुआशिरे में चवणी आहे त जिथे 2 ठिकर हूंदा आहिनि न उहे खड़कंदा ज़रूरु आहे। बाबा साईं जी तबियत खां त मां चङी तरह वाक़िफ़ हुयसि। किथे ईअं त न आहे त तव्हांजी तबियत जे करे ई के इख़्तिलाफ़ पैदा थिया हुजनि? पुट
तव्हांजे पीउ सां गॾु मूं हिकु पूरो साल गुज़ारियो ऐं तव्हां सां गॾु 4 साल गुज़ारिया आहिनि। तव्हां कॾहिं मूंखे पंहिंजे ख़िलाफ़ु ॾिठो या वरी मां कॾहिं इहा ॻाल्हि सम्झी हुजे या सोची हुजे त तव्हां मुंहिंजा पंहिंजा पुट न धारिया हुजो? न मसा, जॾहिं मां अहिड़ो कुझु महसूसु कयां हा त तव्हांखे हींअर अम्मा सां न मासी करे छॾिया। ऐं हींअर जेका तव्हांजी इज़त कयां थो शायदि उहा इज़त न करे सघां। पुट, मुंहिंजो वॾे साईं सां गॾु ईअं ई वक़्तु गुज़रियो जीअं तव्हां सां गॾु गुज़रे थो। वॾो साईं त मूंसां लाज़वाल मुहबत कंदो हुयो। मुंहिंजी ज़बान ते अञा का ख़्वाहिश ईंदी ई न हुई त अॻु में ई पूरी करे छॾींदो हुयो। हिन घर ऐं हिन पूरी मिल्कियत जो त मूंखे वारिस बणाए छॾी। मूंसां पुट एतिरी मुहबत कंदो हुयो। पुट, हिन घर में त नौकर चाकर हूंदे बि हर शइ मुंहिंजे हथनि सां खाइणु पसंदि कंदो हुयो। हसीना बेगम, हसीना बेगम, जल्दी कयो, चांहि जो कोप खणी अचो, मूंखे वरी कम सां वञिणो आहे। साईं तव्हांजी चांहि तयार आहे। गुलनार, तुझो कम सिर्फ किचन में खाधो तयार करणा बस। बाक़ी खाईंदो मां हसीना बेगम जे हथनि जो आहे। ख़बर आहे न तोखे? साईं माफ़ कजे, गुलनार न थोरी तकड़ करे वेठी। मूंखे चङी तरह ख़बर आहे त जेसीं ताईं मां तव्हांखे कुझु पंहिंजे हथनि सां न ॾियां न तव्हां खाईंदा आहियो न पीअंदा आहियो। अचे चांहि। बस थोड़ी मसरूफ़ियत हुई हिन जे करे देर थी वई। हसीना बेगम, तुझी मोहब्बत त मूंखे सफ़ा मोहे विधो आहे। मूंखे कहिड़ी ख़बर त मां एॾो ख़ुशि नसीब शख़्स आहियां जंहिंजी शादी तो जहिड़ी नेक सीरत औरत सां थींदे। अॼु मूंखे ख़बर पई त मुंहिंजी शादीअ जो फ़ैसिलो तव्हां सां ग़लति न हो। जीअं तव्हां मूंखे पंहिंजे प्यार में पंहिंजो करे छॾियो आहे, मूंखे उमेद आहे त तव्हां मुंहिंजी औलाद खे बि पंहिंजे प्यार में ईअं पंहिंजो करे उन्हनि जो सहारो बणिबो, उन्हनि खे मां जो प्यार ॾींदो। पुट चाकर, तव्हांखे मुंहिंजे ऐं वॾे साईंअ जे विच में मोहब्बतुनि जा लासवाल दास्तान मिलंदा। असांखां त नफ़रतूं कोहे दूर हली वयूं हुयूं। ठीकु आहे मसा, बाक़ी कुझु सवाल आहिनि जेके मां बाद में पुछंदुसि। फ़िलहाल मां हलां थो। हाज़िर बाबा, पुट मां हाज़िर आहियां। सॼी रात साईं वॾो घर न ईंदो। वॾे साईं खे जीअं ई फुर्सत मिलंदी हुई त घर अचण में देरी न कंदो हो। साईं वॾो चवंदो हो त ओ ताक़त मुंहिंजी दिलि ई नथी लॻे। रात जो पोइ बार में मां साईं खे निंड में करे ज़ोरी घर मोकिलींदो हुउसि। साईं मूंखे चवंदो हो, सांवल अलाए छो घर वञण ते मुंहिंजी दिलि नथी चए। इन मां बि महसूसु कंदो हुउसि त वॾे साईं ऐं साइण जे विच में के इख़्तिलाफ़ त आहिनि, पर हुनजी मूंखे ख़बर न पइजी सघी। त हसीना बेगम, उहो ॾींहुं मुंहिंजे मौत जो हूंदो जॾहिं तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में के बि इख़्तिलाफ़ पैदा थिया त।
आखिर मां छा कया कहते यकीन कया तो आखिर कूड़ो केर आहे अम्मा सायण या सावल बिन्ही खे परखण शायद मुश्किल बेइंतहा मुश्किल आहे चुप ये रहेगा चुप कर गौर कंदीअ त तुंहिंजो नंढड़ो जागी पंदो जे तुंहिंजो नंढड़ो जागी पियो त मसलो तुंहिंजे वाती पवंदो चुपचाप उथी अॼु असांजी ॻाल्हि ॿुध खैर था तव्हां हिन महिल हिते हाँ ज़रूरी कम सां आयो आहे हलो सोट त निंड पई आहे तव्हां चओ त हिनखे उथारियां न हिननि खे आराम करणु ॾे जी जी तबियत वई सही आहे बाक़ी हिननि खां जेको पुछणो हूंदो सुबुह जो हवेली ते पुछी चईंदासीं जी हसीना बेगम किथे आई जाबिर गुरनार जे घर वेठो आहियां हुनजो बिलो बि त करिणो आहे न चाकर खान तव्हांजे पासे ॾी थो अचे जेतिरो जल्दी थी सघे था निकिरी वञ भाई चाकर खान पियो अचे तुंहिंजे तरफ़ थोरी बि चिरपड़ कई न चाकर खान जे अॻियां तोखे त हूं ई मारींदुसि पर इहो कुझु न थी चाकर खान खे छॾींदुसि हुन खे बि त फकंदुसि अड़े ॾिसो जरा सुम्हारियोसि अरे ली मथां विझी छो इहो नीता ठीक उठा दी दे दी चाकर खान जे सुभाणे तोड़े रुख करे जे अची बि वञी त हुनखे बीमारी जो बहानो करे सुम्ही रहिजे जे होॾे न्यापो करे बंगोले थी तॾहिं बि न वञजाए चइजांसि त मां बीमार आहियां 5-6 बीमारियूं मूंखे वकोड़े वेयूं वधीक तूं सम्झी थी त हीउ चाबुर छा थो करे सघे का बि ग़लती कान थी माए गुलनार तूं मरंदी तोसां गॾु पोइ हिन छोरे खे बि मारींदासीं सिकू ही गुलनार माई सियाणी आहे सियाणी पंहिंजे पुट खे असांजे हथनि सां थोरी माराईंदी सम्झी वई है न ॾाही सदोरी अहिड़ो त मकर कजांइ ये
चाकर खान समझी वञे त तूं वाकई बीमार आहीं, वतन ई बीमारीअ में थोरी बि चुरपुर कंदीअ न पंहिंजो पुटु विञाए वेंदी। तुंहिंजी मर्ज़ी, असांजो कमु हो तोखे ॿुधाइणु। हलूं कासो, अच सोट। मालिक साईं, हिन ज़ालिमनि जो बिलो कर, न त ही मज़लूमनि खां उन्हनि जो जीअण जो हक़ बि खसे वेंदा। तू ही हिननि जो बिलो कर मालिक साईं। अदा सिज बणा सां हिते निकिरी आया आहियो, छा ॻाल्हि आहे? दिलि खे सुकून न आहे शबीरा, दिमाग़ में कुझु बेक़रारी थी, इन करे घरां सवेल निकिरी हिली अची बीठो। नेरनि तयारु आहे, हलो त हली गॾिजी कयूं। न शबीर, हेॾा खणा आया अदा, घर हलो न। न शबीरा, घर में सब उदास लगा पिया है। वरी जेकॾहिं मां परेशान हालत में घर वेठुसि ऐं मूंखे परेशानी में ॾिठो त सब जा सब सुस्त थी वेंदा। ऐं मां नथो चाहियां कि मुंहिंजे करे घर वारा एॾी परेशानी खणनि। अला छा था सम्झे, हिन परेशानी मां निकिरी वेंदासीं या चाकर खान वधीक मसला पैदा कंदो? कुझु चई नथो सघिजे शलीरा, अॻियां वो वॾा चालाक ऐं हरीफ़ आहे। हू चाकर खान खे गुमराह करण जी पूरी कोशिश कंदा ऐं असांजे ख़िलाफ़ करे असांजे साम्हूं बीहारींदा। अदा मां त चवां थो हिते वेहण खां बहितर आहे त असां ओॾां हलूं, उन्हनि जे साम्हूं चाकर खान खे हक़ीक़त खां आगाह कयूं। जेकॾहिं असां चाकर खान वटि वञी पंहिंजी सफ़ाई पेश कई त शमीर हिकु त चाकर खान असांखे बुज़दिल सम्झनि, ॿियो हुनजो जेको असां ते शक आहे न सो हुनजो यकीन में बदिलजी ऐं उहो इहो ई सम्झंदो त असां ख़ौफ़ज़दा थी तॾहिं हुनजे दर ते पहुता। पर जॾहिं असां बेगुनाह हो, कुझु कयो ई न आहे, त पोइ छो असां हुनजे अॻियां ख़ौफ़ज़दा थिए? उदास ऐं परेशान त असां आहियूं न अदा। शमीर, मुंहिंजे चेहरे ते परेशानी ख़ौफ़ज़दा जी न आहे मुंहिंजा भाउ, बसि पुराणियुनि यादुनि में कुझु गुम थी वियो हुयुसि। छा त ॾींहुं आहे जो वॾो साईं मूं ते एॾो एतबार कंदो हो जो दुनिया जो कसम, पर मुंहिंजी ॻाल्हि वॾे फ़ख़ुर ऐं नाज़ में चवंदो त सावल मुंहिंजो कमदार न पर मुंहिंजो पुटु आहे। पर हाणे त इहे ॾींहं ॾिसणा था पवनि जो वॾे साईं जो पंहिंजो सॻो पुटु मूं मथां शक जा ॼार विछायो वेठो आहे। दिलावर, तव्हांजो काॾे वञण जो प्रोग्राम आहे? नंढी चाची, असां त सोट चाकर जे पोयां आहियूं, ऐं ॿी ॻाल्हि त सोट जे इरादनि जी असांखे कहिड़ी ख़बर, पर अंदाज़ो इहो ई लॻाए सघिजे थो शायदि असां सावन वारनि ॾे वञूं या जाबर वारनि ॾे। जंहिं तरफ़ बि वञो पुट, कातिलनि जी पक करे पोइ मोटिजो, छो जो हाणे इहा ॻाल्हि बर्दाश्त नथी थिए त असांखे ज़हर जा ढुक पीआरण वारा ईअं ख़ुशि घुमंदा वतन। चाची जी कॾहिं असांजे वस में हुजे न त असां हुन जा सर कपे तव्हांजे साम्हूं रखूं, पर सोट हिकु समझदार ऐं इंसाफ़ पसंदि इंसानु आहे, हू कंहिं सां बि नाइंसाफ़ी करणु नथो चाहे। इन करे हू सोची ऐं सम्झी उहो ई क़दम खणंदो। मां बि त इंसाफ़ ई थी घुरां, ऐं इंसाफ़ त इहो ई आहे त ज़ालिम पंहिंजे अंजाम ताईं पहुचे। चाची तव्हां बसि दिलि जाए कयो, असां दुश्मन ताईं ज़रूरु पहुची वेंदासीं। सोड हलो, हलो फिर। मां इहा ई उमेद थी कयां त वापसीअ ते सावल ख़ान जे मौत जी ख़बर खणी पोइ मोटंदे।
ऐं असां दुआ कयो त किथे को मज़लूम मुंहिंजे कहर जी बाहि में सड़ी रख न थी वञे ऐं मां इंसाफ़ करे सघां ज़ालिम सां बि ऐं मज़लूम सां बि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।